नासिन ठिकराठो जे हाजी पाड़े में जश्न ईद मिलादुल नबी जे सिलसिले में शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। वधीक तफ़सील अरबेलो मातम जी रिपोर्ट में। ठिकराठो जे हाजी पाड़े में मरहूम गुलाम नबी मातम जे अंगण ते संदन फर्ज़ंदन पारां जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें इलाइक़े जे मशहूर नात ख़ाननि नातूं पढ़ी महफ़िल में वेठलनि जूं दिलियूं ठारे छॾियूं। जॾहिं त सैयद मुश्ताक अहमद शाह ऐं सैयद शफ़क़त हुसैन शाह बुख़ारी ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो। उन मौक़े ते उन्हनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त अल्हम्दुलिल्लाह ॾाढा ख़ुशि नसीब आहियूं जो महबूब जी नौकरी पिया कयूं। अल्हम्दुलिल्लाह त हिते जेको अॼु मीलाद जो मंज़र ॾिसूं पिया, हे अल्हम्दुलिल्लाह 14 चंड लॻा पिया आहिनि माशाअल्लाह, ज़बरदस्त हिते पिंडाल सजाया पिया आहिनि। हे आशिक हे पतंग परवाना हिते मौजूद आहिनि, ॾिसी करे ॾाढी ख़ुशि थी आहे ऐं दिलि हेॾी ख़ुशि थी आहे। ऐं असांजी दुआ इहा आहे त अल्लाह पाक असांखे हमेशह इन नौकरीअ में रखे। सोने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर वक्त मिलाद मल्हाईंदा आहियूं। हुज़ूर जी आमद जी जेका ख़ुशी आहे उहा हर ख़ुशी खां वधीक आहे। उहा त ईमान वारनि खे 12 महीना रहंदी आहे, लेकिन दुनिया वारनि जे साम्हूं असां इन ख़ुशी जो इज़हार जेको आहे सो हर 12 महीने कंदा रहंदा आहियूं। इंसान जे दिलनि में पंहिंजे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी यादि अची थी वञे त उन्हनि जी दिलि जेका आहे सो हुज़ूर जे ज़िक्र सां मुनव्वर ऐं रोशन थी पवंदी आहे। मरहूम मक़फूर हाजी गुलाम नबी मातम जेको मके पाक मदफ़ून आहे, उनजे तॾड़ ते असां वेठी करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिलाद शरीफ़ जी महफ़िल हर साल थींदी आहे। अल्हम्दुलिल्लाह हे बि वॾी जोश ऐं जज़्बे सां थी रही आहे, जंहिंमें उलमा किराम पंहिंजा बयान कंदा आहिनि ऐं सना ख़ान मुस्तफ़ा पंहिंजूं नातियूं पढ़ंदा आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिलाद जी ख़ुशी में महफ़िल सजाए करे हुज़ूर सुबुह ॾींदा आहियूं। इंशाअल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद कंदा रहंदासीं ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौजज़नि ऐं सीरत नबी ते ॻाल्हायो वेंदो आहे। कई शाइर लिखियो आहे, जा मुंहिंजे पिरनि वटि या कर पिरनि जी पचार, इन ॿिनि ॻाल्हियुनि खां धार छलका न करे कंहिंखे अलाह असांजे कर्म सां असांजे महबूब जी पचार पवंदी आहे ऐं हमेशह महबूब असांजे सीने में सांझल हूंदो आहे। असां वॾे जज़्ब जोश सां महबूब पाक जो मिलाद मल्हाईंदा आहियूं। अल्लाह तबारक व तआला दुआ आहे त हमेशह असांखे इहा तौफ़ीक़ अता फरमाए त मुंहिंजो महबूब हुयो हमेशह ख़ूबसूरत मिलाद मल्हाईंदा रहो। कैमरामैन बरकत अली सां गॾु अरबेलो मातम, आवाज़ टीवी न्यूज़ ठिकराठो।